हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों। दुनिया में अजीब किस्म जूं जॻहियूं बि आहिनि ऐं अजीब किस्म जा हिकिड़ा सिस्टम बि आहिनि के पंहिंजे रोज़ लाइ रखियो वेठा आहिनि के दुनिया वेला। पर असीं अॼु तव्हांखे हिकु हक़ीक़ी जॻह ते वठी आया आहियूं। तव्हांखे ॾेखारियूं था हीअ जेका असांजी हवेली आहे हीअ असांजे ॻोठ खां 400 खां 500 मीटरनि जे फ़ासिले ते आहे। असांजे अबनि ॾाॾनि उन्हनि बि इहो ई ॿुधो ऐं उन्हनि जे अबनि ॾाॾनि बि इहो ई ॿुधो। घटि में घटि 400 साल थी विया आहिनि त उहे ॿुधंदा अचनि पिया हिते मीर मोहम्मद शाह जी हवेली हुई जेका असांजे अबा ॾाॾा असांजे अबा ॾाॾा असांखे हितां पासो करे मटण चयो हुयो ऐं असांखे उन्हनि बि असांजे पासो करे मटण चयो। असीं बि राति जो हितां हिनजे पासे मां केरु मटींदो कोन्हे। ॾींहं जो केरु अगरि मटींदो आहे त 2 ॼणा हूंदा आहिनि या त वॾो फ़ासिलो वॾो हिकिड़ो सफ़र तइ कंदो आहे। ऐं हुननि जो चवण जो मक़सदु आहे हिते कोई मासूम बि आहिनि ऐं जिन्नात वग़ैरह हिते वॾो हुनजो राज आहे उनजो भाॻ आहे हिते रहे थी ऐं वॾे हिकिड़े मक़दार में रहे थी। बिल्कुलु क़ुर शरीफ़ में आहे त जेतिरी मख़लूक इंसान आहे ओतिरी उहा मख़लूक आहे बाक़ाइदा आहे। उनखां इनकार कंहिं ॻाल्हि जो कोन्हे। हितां को भुल मां मटे वेंदो आहे को असांजो मासूम ॿार को असांजो कॾहिं कोन मटींदा पर क़िस्मत में मटे वेंदो आहे त उनखे बुख़ारु थी पवंदो आहे। पोइ वरी असीं इलाजु कराईंदा आहियूं ठीकु कोन थींदो आहे। इलाही हुनजा पोइ वरी चवंदा आहिनि त हितां मटियो हुजे। पोइ वरी असीं उहा मिठो भत जेकी देगिड़ी रधंदा आहियूं नंढड़ा नंढड़ा ॿार वठी ईंदा आहियूं उन्हनि खे विहारे हिन हवेली जे पासे मां उनखे खाराईंदा आहियूं त हू ठीकु थी वेंदो आहे। कुझु साल ॾेढ पहिरियां हिकिड़ो वाक़ियो थियो हिते टारा भञण मायूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे बुख़ारु थी पियो उहा ठीकु न थिए ऐं पोइ हिकु मौलवी वठी आया उन पढ़ाई कई त तो जेको आहे से हेॾां टारो भञियो आहे इन करे जेको आहे तोखे बुख़ारु आयो आहे। हाणे तूं कुन ई रधे खणी वञ उते मासूम ॿार वठी उते खाराए अचु त तुंहिंजो बुख़ारु लही वेंदो। ऐं उहो हक़ीक़त थियो उहो मुंहिंजी माउ सां थियो हुयो। उहो मुंहिंजी माउ बीमार थी हुई मौलवी बि हिते असांजे पासे में आहे उन इहो चयो ऐं उहो करण खां पोइ छाजियूं दवाऊं छाजो पियो हिकु अक़ीदो आहे। ऐं असांजे अबनि ॾाॾनि उन्हनि जे अबनि ॾाॾनि ऐं उन्हनि जे अबनि ॾाॾनि असांखे हुन खां सख़्ती खां मना कई हुई त हिन में अंदरि कॾहिं न वञिजो हिन खां पासे खां मटिजो। त अॼु ताईं हिन में केरु बि अंदरि न आहे हिकिड़ो हीअ हिन में वण वॾा थी विया आहिनि पंहिंजे हिसाब सां आहे। को असां त ठहियो ॿी का बि ज़ात हितां खां ईंदी आहे जंहिंजूं ॿनियूं ॿार आहिनि उहे बि हिन में पासे मां हितां कोन मटींदा आहिनि पासो करे पराए मटींदा आहिनि। बहरहाल तव्हां चवण जो मक़सदु इहो आहे त उहा शइ आहे बिल्कुलु उहा शइ आहे। असांजे ॻोठ में अहिड़ा अहिड़ा ॾेख बोन ॾिना आहिनि इलाही माण्हू आहिनि। ऐं अॼु असां हिकिड़ो व्लॉग ठाहियोसीं हिकिड़ो चाचो असांजे ॻोठ जो हुनखे असां चयो चाचा तूं ॻाल्हि बाबा न हेॾां भुल मां बि न वञो। मूं हुन चाचे खे सम्झायो त उहो दौरु हुयो वक़्त जे हिसाब सां उहा शइ हुई उहा शइ थींदी आहे उहा शइ हूंदी आहे। पर हिकिड़ो असीं हिकिड़ो ठाहियूं था हुन असांखे सख़्ती सां मना कई इन करे असां अंदरि हिन में कोन गया आहियूं ॿाहिरां बीठा आहियूं तव्हांखे ॿुधायूं पिया त इहा शइ बाक़ी आहे। ऐं इहा शइ साल में को हिकिड़ो ॾींहुं थींदो आहे त हितां खां लाइटूं ॿरंदियूं जेका असां ॾाढे मथे रोड उते हिन जो मजलिस निकिरंदी आहे। ऐं इहा त असांजे यादगिरी में इहा असांजी पाण ॾिठल आहे कैमरामैन ॾिठल आहे असांजे जेके बि नंढा वॾा आहिनि उन्हनि जी इहा शइ ॾिठल आहे। साल में को हिकिड़ो ॾींहुं हिते थिए थो पोइ उहो ॾींहुं ख़बर कहिड़ो आहे उहो उन ॾींहुं हितां मजलिस निकिरंदा बाक़ाइदा ॻाढ़ियूं सायूं बतियूं गॾु हूंदियूं लाइन लॻल हूंदी आहे। ऐं सिर्फ़ु असां न आस पास जे माण्हुनि ॾिठो ऐं कंहिं माण्हू जो रोड था मटींदा आहिनि उन्हनि बि असांखे चयो त बाबा अव्हांजे ॻोठ में राति शादी हुई तव्हां असांखे ॿुधायो कोन असां शादी हुई कोन अव्हां राति महफ़िल कई कावड़िया वेठा हूंदा आहिनि नाराज़ थींदा वाह असां का शइ कोन हुई उहा इहा शइ थींदी आहे। साल में हिकिड़ो दफ़ो इहा शइ असां में हिते लाज़मी हिकु थींदी आहे। बाक़ी असांजे अबनि ॾाॾनि खां वठी असां ख़ौफ़ जे हिरासत में वरितल आहियूं त हिन जॻह ते कोन ईंदा आहियूं। ऐं इलाही ॿनी घटि में घटि अढाई 3 एकड़ ॿनी जा भरियल आहे पर असां हुनजे अक़ीदे ऐं असां अबनि ॾाॾनि जे अक़ीदे मुताबिक़ असीं अचूं पिया। असांखे बाक़ाइदा ख़ौफ़ थींदो आहे। हींअर बि असांखे ख़ौफ़ हुयो असीं न वियासीं अंदरि पघर लहनि पिया चढ़नि। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो मुंहिंजो व्लॉग कीअं लॻो मूंखे ॿुधायो।
हम्म सोना चाहिए पेटी बार कौन हाँ जा इतने जा आए भाई जड़ा है ना एक काठी काटे थे अच्छा जितना मर्जी अच्छा आज वडी हो जाएगी हाँ क्या हाँ जा चढ़ जाएगा प्लेट पे है मटे मटे को देख सके चले अंदर